हमारा तजवीज़ यही है कि ये इंतहा PTI के लिए भी कि वो इंतहा पसंदी की सियासत छोड़ दे, वो अपना सियासत को सियासत के दायरे में वापस लेकर आए। सदर ज़रदारी को अपना किरदार अदा करना पड़ेगा। सदर ज़रदारी ही के पास ये ना सिर्फ तारीख़ है मगर बाकी तमाम पाकिस्तान के अवाम का एतमाद है कि सदर साहब में वो सलाहियत है कि वो सियासी जमातों और सियासत में वो मुफाहमत का किरदार अदा कर सकता है। जहाँ तक लंबी इनिंग्स की बात है, ये तो अवाम फैसले करेंगे। अवाम फैसले करेंगे कि कौन लंबी इनिंग्स खेलेंगे या नहीं खेलेंगे और कौन से कॉम्बिनेशंस खेलेंगे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त तहरीक इंसाफ के इंतहा पसंदी छे सियासी दायरे में अचणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी के मुफाहमत लाइ किरदार अदा करण घुर्जे। अॼु न त सुभाणे सियासी रवैयो इख्तियार करणो पवंदो। ॿी सूरत में नुक़सान थींदो। का बि हिक पार्टी मुल्की मसइलनि खे हल नथी करे सघे। डिघी इनिंग्स खेॾण जो फ़ैसिलो अवाम कंदो। सियासी पार्टियुनि खे सियासी रस्तो ॻोल्हणो पवंदो। आम चूंडूं जल्द न थींदियूं। हू वक़्त खां अॻु चूंडुनि जी ॻाल्हि न करे रहियो आहे, पर इलेक्शन कॾहिं त थींदी। जेकॾहिं इल्ज़ाम ई अहिड़ा आहिनि त वक़्त खां अॻु चूंडुनि जो को फ़ाइदो नाहे। सियासी मुफ़ाहिमत लाइ मुख़ालिफ़ धुर खे अॻिते अचणु घुर्जे। हुकूमत मैशियत बहितर थियण जी दावा करे रही आहे। अवाम खां सवाल करणु घुर्जे त छा मुआशी हालतूं बहितर थियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार खे सिंध जे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मां फ़ाइदो हासिल करणु घुर्जे। वफाकी वज़ीर मुस्तफ़ा कमाल मुतहदा बानी के डॉक्टर इमरान फारूक कत्ल केस में मुलविस करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त डॉक्टर इमरान फारूक खे क़त्ल करे मुतहदा बानी खे सालगिरह जो तोहफ़ो ॾिनो वियो। MQM बानी 25 सालनि खां रॉ जी फंडिंग ते हली रहियो आहे। इमरान फारूक जी घरवारी जे लाश ते ड्रामो कयो पियो वञे। मुतहदा बानी लाशनि ते आइटम सांग करे वागू वारा ॻोढ़ा ॻाड़ींदो आहे। मुहाजिर क़ौम तमामु घणी बदकिस्मत आहे। कहिड़ो क्रिमिनल लीडर मिलियो आहे। इमरान फारूक क़त्ल केस बाबति समूरा तफ़सील आहिनि। स्कॉटलैंड यार्ड खां जांच कराई वञे त भरपूर सहकार कयो वेंदो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त KP मां फ़ौज निकिरी वञे त PTI 2 ॾींहं बि सूबो न हलाए सघंदी। सियासी शयुनि खे सियासी नमूने ई हल थियणु घुर्जे। माज़ी में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी क़यादत जेलनि में वञी चुकी आहे। PP कॾहिं बि इदारनि ते तनक़ीद न कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो 2 भेरा सदर थियणु PP लाइ एज़ाज़ आहे। सिक्योरिटी हालतूं सभिनी साम्हूं आहिनि। KP दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े कलात में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में हथियार ऐं बारूद हथ। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। ताज पंप वड़े ते जेका अंधाधुन फायरिंग ते ॾिनो, जंहिंमें औरतूं बि हुयूं, मर्द पिया, जंहिंमें घोटु मरी वियो, घोटु नंढो भाउ मरी वियो, ड्राइवर मरी वियो, हुन जी अमर जेका ज़ख़्मी थी। असां सिधा समाज जो कारोबारी माण्हू हुयासीं। असां कंहिंसां जो पंहिंजे जहिड़े न आया ई न आहियूं। इन तालुको ई न आहे असांजे जहिड़े सां। असांजा कोई बि तालुकात ई न आहे, कॾहिं बि न थियो आहे। ख़ैर असां हर को पंहिंजा कम कारियूं कंदा आहिनि, हर शइ कंदा आहियूं। असां कारोबारी माण्हू, असांखे ख़बर हुजे त असां असुल बि खणूं न। असांखे काई असुल जी ख़बर हलाइण जी ख़बर न आहे। ज़ुल्म कंदो, असांखे हक़ु मिले, बसि असां हक़ु थिए शिकारपुर में महर जतोई तकरार तां ॼञ ते हथियारबंदनि जी फायरिंग में घोट सिनस मासूम भाउ समेत 3 ॼणा क़तल। हथियारबंदनि रुस्तम खां ठुल ॼञ खणी वेंदड़ ॻोठाणनि ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। घोट अल्ताफ़ महर, नींगर मोहम्मद हसन महर ऐं ड्राइवर रमज़ान महर गोलियुनि जो खाज वाक़े सबब इलाइक़े में ॾहकाओ। कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में औरत ऐं संदसि 3 ॿारनि जा फाहो खाधल लाश। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब पुलिस जो चवणु आहे त फोती औरत जो तालुक़ अफ़गानिस्तान ऐं संदसि मुड़ुस जो तालुक़ लैया सां आहे। वाक़ियो आबखाज जो नतीजो लॻी रहियो आहे।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफां आज़ाद कश्मीर में जदीद कैंसर अस्पताल ऐं मेडिकल कॉलेज जो इफ्तिताह संदसि चवणु आहे त ॾुखियल इंसानियत जी ख़िदमत करण खां वधीक का बि ॻाल्हि नाहे। ख़तरनाक मर्ज़नि में मुब्तला मरीज़नि जो इलाज इंसानियत जी वॾी ख़िदमत आहे। पाकिस्तान समेत 21 इस्लामी मुल्कनि तरफ़ां मुतहिदा सोमालिया जी हिमायत जारी रखण जो ऐलान। इसराइल तरफ़ां सोमालिया लैंड की आज़ादी क़बूल करण आलमी कानूननि जी भञकड़ी करार परदेही ऑफिस जे तर्जुमान ताहिर इंदिराबी तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी वहदत ऐं इलाइक़ाई सलामतीअ खे कमज़ोर करण जी कोशिश क़बूल न कई वेंदी। इसराइल तरफ़ां सोमालिया लैंड खे क़बूल करण आलमी कानूननि जी भञकड़ी आहे। गैर कानूनी चिड़ ॾियारींदड़ क़दम न रुगो ॿाहिरि मुल्क सोमालिया जे अमुन तोड़े इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि पर ख़िते जे अमुन ऐं सलामतीअ खे बि नुक़सान पहुचाए सघनि था। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजी स्ट्रेटेजिक अहमियत बहाल करे छॾी। आलमी मैगज़ीन कैरोलिना पॉलिटिकल जो चवणु आहे त पाकिस्तान जाग्राफियाई बीहक दिफ़ाई सलाहियत ऐं सफ़ारतकारी कमु आणींदे आलमी सतह ते पंहिंजी स्ट्रेटेजिक अहमियत बहाल कई आहे। मई महीने दौरान पाक भारत छिकताण पाकिस्तानी दिफ़ाई सलाहियत ऐं साख मज़बूत कई। पाकिस्तान छिकताण दौरान मज़बूत सफ़ारतकारी ज़रिए वाशिंगटन जो एतमाद बहाल करे लाॻापनि खे नओं रुख़ ॾिनो आहे। 1 जनवरी खां बिना टैग गाॾियुनि जे शहर में दाख़िल थियण ते पाबंदी लॻाइण जो ऐलान। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ममलकती वज़ीर तलाल चौधरी तरफ़ां सेफ सिटी इस्लामाबाद जो दौरो। कैपिटल स्मार्ट सिटी ठाहिण लाइ मज़बूत प्लान तलब। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त सेफ सिटी में सुधारनि ऐं टेक्नोलॉजी लाइ मज़बूत क़दम खणण जी ज़रूरत आहे। इस्लामाबाद खे महफ़ूज़ बणाइण लाइ सेफ सिटी तिर्ज़ जहिड़ो मॉडल अख़्तियार कयो वेंदो। कानून वारे ममलकती वज़ीर बैरिस्टर अकील चयो आहे त पीटीआई जा केतिरा ई सोशल मीडिया अकाउंट भारत मां ऑपरेट थी रहिया आहिनि। पाकिस्तान मुख़ालिफ़ वावेला खे ड्रैग ॾियण लाइ भारत मां सोशल मीडिया अकाउंट्स खे ऑपरेट कयो पियो वञे। तहरीक इंसाफ़ जी सियासत कूड़ ऐं नाकारी पॉलिसी ते ॿधल आहे। सियासी मैदान जी नाकामियुनि खे लिकाइण लाइ सोशल मीडिया जो इस्तेमालु कयो पियो वञे। आबपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीलीअ सबबि पाणी जा वहकरा तब्दील थी रहिया आहिनि। अप्रैल में ईंदड़ बोड हाणे जून में अची रही आहे। सखर बैराज जे वधीक 27 गेट्स खे तब्दील कयो वेंदो। बैराज जी हिफ़ाज़त लाइ ॿाहिरां जदीद मशीनरी वसीले चकास कराई वेंदी। 100 सालनि खां पोइ सखर बैराज जी न रुगो मैकेनिकल पर स्ट्रक्चर बि जांच कई वेंदी। कराची जे मेयर मुर्तज़ा वाहब जो आहे त रुगो ॻाल्हियूं करण सां मसइला हल न थींदा आहिनि। शहर जे मसइलनि खे हल करण लाइ समूरनि सियासी पार्टियुनि खे गॾिजी वेहणु घुरिजे। चिड़ियाघर में आलमी सतह ते 2 एकड़नि ते ॿधल इंक्लूसर क़ाइमु कयो वियो आहे। चिड़ियाघर में आलमी मयार जा पिंजरा ठाहिया विया आहिनि। चांदी ऐं राणी नाले शेर खे बि चिड़ियाघर में रखियो वियो आहे। जेकॾहिं चिड़ियाघर बंदि थी वियो त ज़मीन ते कब्ज़ो थी वेंदो। थाईलैंड ऐं कंबोडिया में 20 ॾींहनि खां हलंदड़ चकरनि खां पोइ जंगबंदीअ ते अमल शुरू। ॿिन्ही मुल्कनि विच में फ़ौजनि जी चुरपुर ख़तम ऐं सरहदी इलाइक़नि जे शहरनि जे घर वापसीअ ते इतफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि तख़रीबकारी ऐं साइबर क्राइम जो मुक़ाबिलो करण ते रास्तो ज़ाहिर करे छॾियो। मीरपुर ख़ास में ज़मीनी तकरार तां वकील चौधरी शहज़ाद जे क़त्ल खां पोइ छिकताण बरक़रार। पुलिस जी GR कॉलोनीअ में जवाबदार धुर जे घरनि खे ड्राए छॾियो। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त GR कॉलोनीअ मां कब्ज़ा मुकमल ख़तमु करे साफ़ कयो वेंदो। सिंध समेत समूरे मुल्क में सुभाणे बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त ओलह जी हवाउनि जो सिलसिलो सुभाणे खां मुल्क में दाख़िल थींदो। सिंध बलोचिस्तान समेत चइनी सूबनि में बरसात जो इम्कान आहे। महान कवि शेख अयाज़ जे विछोड़े खे 28 वर वियामी विया। शेख अयाज़ जी शाइरीअ जो सहर अञा बि करोड़ी दिलनि ते बरक़रार। भिरशाह में करार ढंढ जे कप ते संदसि मज़ार ते अदीबनि ऐं शाइरनि जी हाज़िरी गुल जी भेटा।
पाकिस्तान श्रीलंका खिलाफ T20 सीरीज़ लाइ 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। सलमान अली आगा पाकिस्तानी टीम जी क़यादत कंदो। शादाब खान जी बि वापसी। नौजवान विकेट कीपर बैटर ख्वाजा नाफे बि स्क्वाड जो हिस्सो। बाबर आज़म, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ़। IPCB तरफ़ा वसीम अकरम के PSL जो सफ़ीर मुक़रर करण। मुल्तान सुल्तान पाण हलाइण जो ऐलान। पाकिस्तान सुपर लीग 26 बदिरां 23 मार्च खां शुरू करण जी तजवीज़। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पाकिस्तान सुपर लीग 23 मार्च खां शुरू करणु बहितर हूंदो। 8 जनवरी ते नयनि टीमुनि जो विकिरो शुरू कयो वेंदो। PSL खां पोइ मुल्तान सुल्तान जी नीलामी कई वेंदी। अंडर 19 ऐं शाहीन टीम ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। अंडर 19 रांदीगरनि जी भरपूर हिमायत कई वेंदी। भारत सां जेको थींदो बराबरी जी सतह ते हूंदो। भारतीय रांदीगर हथ मिलाइणु पसंदि नथा कनि त खेनि को बि शौक़ु नाहे।